नाज़रीन अवांखे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं। सांगड़ वासे हिंदू कुटुंब से पेश आयल वाक़े खां पोइ सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी अजय कुमार का माफ़ी वठण लाइ रेड़की हिंदू दरबार जे गादी नशीन सात राम जी रिहाइश गाह ते पहुची वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छॾण मूजिबि बारी पिताफ़ी माफ़ी वठंदे चयो आहे त ग़लती इंसान खां थी वेंदी आहे। कुझु माण्हुनि उन मामले खे ग़लति रंग ॾिनो, पर हिंदू असांजा भाइर आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो आहे त अजय कुमार खेनि दिलि सां माफ़ कयो आहे। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सांगड़ वासे हिंदू कुटुंब सां पेश आयल वाक़े खां पोइ सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी अजय कुमार खां माफ़ी वठण लाइ रेड़की हिंदू दरबार जे गादी नशीन सात राम जी रिहाइश गाह ते पहुची वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छॾण मूजिबि बारी पिताफ़ी माफ़ी वठंदे चयो आहे त ग़लती इंसान खां थी वेंदी आहे। कुझु माण्हुनि उन मामले खे ग़लति रंग ॾिनो, पर हिंदू असांजा भाइर आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो आहे त अजय कुमार खेनि दिलि सां माफ़ कयो आहे।